अहम ख़बर आहे अवां सां शेयर कयूं पिया। तलहार ऐं भरपासे में गैस्ट्रो में वाध थी वई आहे। हिक ई ॾींहं में 100 केस रिपोर्ट थिया आहिनि। बरसात बाद तलहार ऐं भरपासे में मच्छरनि मक्खियुनि जो आज़ार वधी वियो आहे, जॾहिं त गर्मी जी शिदत सबबि गैस्ट्रो में वाध थी आहे। फोकल पर्सन मौक़िफ़ इख्तियार कयो आहे त बरसात बाद तलहार ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में मच्छरनि मक्खियुनि जो आज़ार वधी वियो आहे, जॾहिं त गर्मी जी शिदत बि गैस्ट्रो जो सबबु बणिजी वई आहे। तलहार ऐं भरपासे में गैस्ट्रो में वाध थी आहे। हिक ॾींहुं अंदरि 100 केस रिपोर्ट थिया आहिनि। तलहार मां ख़बर आहे जिथे भरपासे वारनि इलाइक़नि में गैस्ट्रो में वाध थी आहे। हिक ॾींहुं अंदरि 100 केस रिपोर्ट कया विया आहिनि। बरसात बाद तलहार ऐं भरपासे में मक्खियुनि मच्छरनि जो आज़ार वधी वियो आहे, जॾहिं त गर्मी जी शिदत सबबि गैस्ट्रो में वाध थी आहे।